वेलकम एक नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां खे ख़बर ॾियूं। सचल पुलिस मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कई आहे। ॿ जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। हिक वाइट कोरोला कार मां 280 किलोग्राम चर्स बरामद कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, जमाली पुल सुपर हाईवे वेझो हिक कार मां 2 जवाबदारनि मोहम्मद इरफान ऐं नसीबुल्लाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार चर्स पशीन खां कराची आणे रहिया हुआ। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे, सचल पुलिस मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कई आहे। 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। हिक वाइट कोरोला कार मां 280 किलोग्राम चर्स बरामद कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सचल पुलिस मंशियात फ़रोशन खिलाफ़ वॾी कार्रवाई कई आहे। सचल पुलिस जमाली पुल जे वेझो चेकिंग दौरान हिकिड़ी कार हथ कई आहे, जंहिंजी कार मां 280 जेके बैग्स आहिनि उहे निकिता आहिनि। उन्हनि जो तक़रीबन 7.5 मण खां वधीक वज़न आहे ऐं बिल्कुलु उहो चर्स पुलिस पकतो आहे ऐं पुलिस वॾी कार्रवाई कई आहे। हीअ सचल थाणे जी हदूद आहे। औरंगज़ेब एसएचओ पाण ॿुधायो आहे त हीअ जेके जवाबदार हुया ही पंहिंजो ख़ैबर पख्तूनख्वा मां अची रहिया हुआ। हिननि कार जे विच में चर्स लिकाए करे कराची सप्लाई करण आया ऐं उन्हनि खे असां गिरफ़्तार करे आया, जिन में जवाबदार इरफान ऐं नसीबुल्लाह खे गिरफ़्तार करे वधीक तफ्तीश जे लाइ पुलिस कार्रवाई कई आहे। जी ठीक है आमिर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।